डिप्लोमा कोर्स सिंधी रीडर टियों हल्को अभ्यास ॿियों खान वाहण कला प्रकाश वॉइस ओवर प्रिंसिपल खुशी मटाई। गाड़ी थी हले। मुंबई सेंट्रल तां ट्रेन छुटी त 8 सालन जो नंढड़ो हरीश दरिए मां मुंहुं ॿाहिरि कढी जिनसी नचण लॻो। उते ई दरिए मां मुंहुं अंदर करे पुछाई, असीं केॾां था हलूं? खान वाहण। मूं पाण तरफ़ सेरे चयोमांसि, न भाभी थी चवे अहमदाबाद। भाभीअ ऐं बाबा जे चपनि ते मुर्क डोली आई। भाभीअ खिली चयो, मारे 20 भेरे अहमदाबाद पुछियो आहे पर अञा चई नथो सघे। भाभी कली थी चवे त खान वाहण था हलूं। हरीश जे मासूम चेहरे ते गंभीरता जा भाव फैलिजी विया। पमे संदसि हथ पंहिंजे हथ में वठी चयो, हलूं त अहमदाबाद था, पर कलीअ मूं अहमदाबाद ते खान वाहण नालो रखियो आहे। तोखे कहिड़ो नालो थो वणे? खान वाहण। हुन मुर्की चयो त तूं खान वाहण चओ। पमे संदसि हथ छॾे चयो, हा मां खान वाहण चवंदुसि। हरीश जे चेहरे ते एॾी त सरहाई हुई भाई त कंहिं गंभीर मसइले जो हल ॻोल्हे लधो अथई। आहे बि सचपच खान वाहण। खान वाहण वारा सभु माइट उते आहिनि। भाभीअ चयो, असीं बि इन करे त चऊं था। मूं भाभीअ ॾे मुंहुं करे चयो, चाचा जन, सीता जन, मीरा जन, गिरधारीअ जन ऐं सदोरीअ जन सभई उते आहिनि। ॻोठ जे माण्हुनि जा नाला वरितमि त ॻोठ जा सभु सादा सूदा अॿोझा माण्हू अची अखियुनि अॻियां बीठमि। उन्हनि मां हिकु अटकल 40 वरनि जो शख़्स कारीअ मेरीअ सलवार में ॻाढ़ी अजरक सां अॻ भरो वधी आयो। हू जुमन शेख हो। ॾिठुमि प्रभात जे मिठे वेले जुमन असांखे पंहिंजी ॾांद गाॾीअ में चाढ़े महरापुर स्टेशन खां खान वाहण वठी पियो हले। गाॾी कुझु हली त बाबा चयुसि, जुमन हेॾे असुर जो छा खान वाहण मां आयो आहीं? न सजन। जुमन अखरनि में समूरो प्यारो ते चयो, कल्ह शाम जो जीअं माण्हू खणी हिते आयुसि तीअं वरी वापसि ई कोन वियुसि। भाईअ जन वटां ख़बर पई त तव्हीं सुबुह वारी गाॾीअ में अचणा आहियो। ॾांद गाॾी महरापुर जे नंढड़े ॻोठ खे छॾे वसीउ मैदाननि मां हलण लॻी। वसीउ मैदान जेके ॻोठ जे माण्हुनि जे विशाल दिलनि जा शाहिद हुआ, पंहिंजे गोद में डिघनि वणनि ऐं सब्ज़ गाहनि में खयों बीठा हुआ। मिठीअ थधीअ हीर वणनि में चुरपुर पे आंदी। पखियुनि जा मधुर गीत दिल खे राहत ॾेई रहिया हुआ। का महलत असां पाण में ॻाल्हाइण जी ज़रूरत महसूस कान कई ऐं काफ़ी मुफ़ासिलो करे आयासीं। खान वाहण खां 2-4 कोह परे आया झूमंदड़ मुरकंदड़ खेत। किथे हारियुनि जे ॿारनि गुलनि सां पखी पे भॼाया त किथे हारियुनि पंहिंजे रोज़ानो कमु शुरू करे छॾियो हो। अहिड़े ई मधुर वायुमंडल में असीं ॻोठ में घिड़ियासीं। ॾांदनि जी चाल कुझु धीमी थी पई। ॾांद गाॾी पिपर जे वण वटां मुड़ी अंदरि हलण लॻी। पिपर हेठां केतिराई उझामिल ॾीआ रखिया हुआ जिन खे संझा जे समय ॻोठ जूं ज़ालूं अची ॿारींदियूं हुयूं। उन बैदि ॾांद गाॾी खुहीअ वारे पकोड़ाई जे दुकान वटां पे लंघी जो पमे मुंहिंजी चुनी छिकींदे चयो, यादि अथई सुबुह सुबुह जो बाग़ में घुमण हलंदा हुआसीं? मुंहिंजो सपनो टुटी पियो। खान वाहण जे खुईअ वटां मोटी मां ट्रेन में अची बीठसि। हा खिली चयोमांसि, उहो बाग़ बि केॾो न वॾो हो। हिक भेरे त मंझाउसि ॿाहिरि निकिरण जो रस्तो न थिए लधो। उञ बि ॾाढी लॻी हुई। पोइ किथे असीं पाणी पीअण हलिया हुआसीं।
पमे पुछियो, सदोरीअ जन जे घर, हुननि जो घर बाग़ जे भरिसां हो न। वीचारनि मखण खारायो, लस्सी प्यारी, चयो मांस त रुगो पाणी खपे त ॾियनि ई न। वीचारा ॾाढा ग़रीब हुआ। मूं चयो, हरीश ॾाढे ध्यान सां असांखे ॿुधी रहियो हो। ऐं कॾहिं पमे पुछियो, अंब, फारवा ऐं गुलाब जा गुल यादि अथई? हा हा, यादि अथमि। गुलनि सां झोल भरे असीं गुलकंद ठाहींदा हुआसीं। गुलकंद जे ॻाल्हि ते सभिनी खे खिल अची वई। हरीश इंतज़ार मां पुछियो, गुलकंद कीअं ठाहींदा हुआ? पमे पंहिंजी खिल रोकींदे चयो, छा कंदा हुआसीं जो गुल लिकाए लिकाए खुड ते खणी वेंदा हुआसीं। उते बासणनि जी हिकु वॾी पेटी रखी हूंदी हुई। उन मां हिकु वॾो कटोरो खणी मंझसि गुल, खंड ऐं थोरो पाणी विझी पेटीअ में बंदि करे छॾींदा हुआसीं। शाम जो उहो अहिड़ो त मिठो गुलकंद थींदो हो जो छा चइजे। पमे हरीश जी खाली पटीने चयो। हरीश कदुरे गंभीर थी वियो। शायदि शयुनि जा नाला पे यादि कयई। ॾुध, मखण, अंब, फारवा ऐं गुलकंद। ट्रेन तेज़ रफ़्तार सां अॻिते वधी रही हुई। असांजो यादगिरियूं ओतिरो ई तेज़ीअ सां पुठियां मोटी खाई रहियूं हुयूं। खिन रखी मूं चयो, पुट, बाबा उदास थींदे चयो, बाबा ॻोठ जे पैंचनि जो मुखी हो उहो। धर्मशाला सॼे ॻोठ जी मिल्कियत हुई। बाबा खे ॾिनी हुआऊं त उते वञी संभाल करे। सदाईं शादियूं मुरादियूं ऐं ॿिया अहिड़ा कार्ज थींदा रहंदा हुआ जो माण्हू चाहींदा हुआ त बाबो उते वेठो ई रहे त चङो। भाभीअ चयो, बाबा खे उते बादशाही हुई। सॼो ॾींहुं माण्हू चौपड़ रांदि पिया कंदा हुआ। शाम जो भंग ठाहे ॾींदा हुअसि, चिलम ठाहे ॾींदा हुअसि। पंहिंजो पराओ को बि ॿारु धर्मशाला में वेंदो हो त बाबा सभिनी खे पाई ॾींदो हो। ऐं पाई ॾेई पोइ पमे हरीश खे पेट में किटकिटाई करे चयो। हीअं किटकिटाई करे बाबा चवंदो हो, गॾु 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 गॾु। हरीश खिल में ओंधो थिए थियो। काफ़ी राति गुज़री चुकी हुई। मूं गाॾीअ जे दरीअ मां मुंहुं ॿाहिरि कढियो। बाट ऊंधाई हुई। ॿार हुंदईअ खे चीरे हवा सूसाट पे कया। मुंहिंजो मुंहुं विल थी वियो। अंदरि करे ॾिठुमि त गाॾीअ में सांत हुई। असीं बि निंढा खड़ा थी विया हुआसीं। अहमदाबाद स्टेशन ते लही असीं हरि भॼन लाइ हेॾां होॾां निहारण लॻासीं। अवल पमे हरि भॼन खे ॾिठो। जो हरि भॼन चई वञी वठी आयुसि। हरीश मुंहिंजे भर में अची पुछियो, हीउ असांजो केरु आहे? सौट। मूं चयो। हरि भॼन सभिनी सां कुर्ब सां गॾियो। बाबा खे भाकुर पाईंदे चयईं, मस मस था असां ग़रीबनि वटि अचो। बाबा खेसि ज़ोर सां छातीअ सां लॻाए चयो, ईअं न चओ। मूं ॾिठो त बाबा जे अखियुनि में पाणी तरी आयो। भाड़ा भञी था रखनि पुट। भाभीअ भरियल दिलि सां चयो, न त असां ऐं तव्हां छा विरहायो। सामान खणाए असीं कुबेर नगर जे बस में वेठासीं। हरि भॼन, पहिरीं ॿुधाए त घर में वॾो वॾो आंगण आहे? मूं पुछियो। हिते आंगण किथां आया? हुन हिकु वॾो टहक ॾिनो। अड़े, मूं पमे तरफ़ निहारींदे चयो, आंगण कोन्हे त ॿकरियूं वरी किथां हूंदियूं? पमे मुर्की खणी माठ कई। मां सम्झां थी त संदसि अखियुनि अॻियां ज़रूरु आंगण में बीठल उहे ॿकरियूं फिरी वियूं हूंदियूं, जिन खे अञा काका ॾूहंदो ई पियो हो त पमो लोट में ई कचो खीरु पीअंदो वेंदो हो। असीं अची घर पहुतासीं। ॾाढो बैरक जे विरांडे में पियल हिकु खट में ॼण समाधीअ में वेठो हो। ॾाॾे जी अखियुनि जी जोति घटिजी चुकी हुई। बाबो जीअं खान वाहण में ॿाहूं फैलाए अची गॾिबो होसि, तीअं करे न सघियो। पमो डोड़ी वञी ॾाॾे खे चंबड़ियो। चयईं, बाबा।
न ॼाणा ॾाॾा जे मन मां कहिड़ी उछल आई जो नेणनि मां नीर वही आयुसि ऐं सुकल चपनि में मुर्क डोड़ी आयुसि। असांजी पेशानी चुमी चयईं, अची विया मुंहिंजा पुट। ॾाॾे अखियुनि सां त नथे ॾिठो, पर आवाज़ मां ज़रूरु सुञाणे वरितो हुअईं। हरीश साणुसि मिली आयो त मुंहं ते नाराज़गी हुअसि। अची चयईं, न पाई ॾिनई न गद गद कयईं। मां ॾाॾे जे वृद्ध शरीर मां निहारियो ऐं दिलि भरिजी आयमि। ईअं ई मां अंदरि घिड़युसि। चाची खार जे दॿे में कपिड़ा विझी रही हुई। हर भॼन जे ज़ाल नंढड़े पुट खे कपिड़ा पे पाता। सभई कुर्ब सां मिलिया, पर दिलि मुंहिंजी न ढापी। मूं चाहियो थे त चाची मुर्के, जीअं मां संदसि अॻुवारा ॿ भॻल ॾंद ॾिसी सघां। हर भॼन जे ज़ाल जे चपनि ते पुट खे कपिड़ा पाईंदे कंहिं भॼन जी तुक हुअणु खपंदी हुई। वरंदे असां सां गॾिजी अहिड़ियत मस्ती ऐं बेपरवाहीअ में भरिजी वञणु खपंदी हुई जो मानीअ जो कमु विसरी वञेसि हां ऐं चुल्हि ते चढ़ियल दाल खे तरो लॻी वञेसि हां। मूं सोचियो, हुननि सभिनी जे चहिरनि तां खान वणनि वारो चमत्कार केॾां ग़ाइबु थी वियो आहे। असीं पाण में ॻाल्हियूं करणु वेही रहियासीं। हरीश खे जो हर भॼन जो पुटु पंहिंजी हम उमिरि दोस्त मिलियो, सो उन सां रांदि करणु हलियो वियो। जॾहिं रुली पिनी मोटियो, तॾहिं असां मानी पे खाधी। ईंदे ई चयईं, मानी ॾियो। चाचीअ चयोसि, पमे सां वेही खाओ। न, मूंखे धार खपे। हुन खेटो कयो। चाचीअ गले लॻाए चयोसि, मां घोरी वञां। धार खपेई त थोरो तरस त भली थाली वांदी थिए। करे हरी चाचीअ जे बाह मां पाण छॾाए पट में वेही रोअण लॻो। उथी परचायो मांसि, रोई छो तो? पोइ भला मानी छो नथी ॾिए? हुन चप ॿाहिरि कढी चयो, या असां सां खाओ या थोरो तरस, ॿी थाली जा कान्हे। पेटीअ मां थाली छो नथी कढी ॾिए? हुन मुंहिंजो हथु पंहिंजे मथे तां हटाए चयो, कहिड़ीअ पेटीअ मां थाली कढी ॾेई? मूं बेज़ार थी चयुसि, जेका खुॾ ते रखी अथसि। मूंखे ऐं चाचीअ खे खिल अची वई। चाची टपो ॾेई पासे वारे घर मां थाली वठी आई ऐं मानी पाए ॾिनाईंसि। शाम जो चाचीअ असांखे ॿ टे घर घुमाइण वठी हली। सदोरीअ जन जे घर वियासीं तो हुन असांजे अॻियां चांहि ऐं पापड़ आणे रखियो। हरीश मूं अॻियां अची कौड़ो कंदे चयो, तव्हांखे मखण ऐं लस्सी ऐं असांखे चांहि। मूं संदसि वात ते हथु रखी चयो, हाणे त बसि कर। ॿिए ॾींहुं सुबुह जो उथंदे ई हरीश चयो, मूंखे बाग़ में वठी हल न। मूं चयो, कहिड़ो बाग़? चयईं, उते जितां तव्हीं गुल पटे ईंदा हुआ ऐं गुलकंद ठाहींदा हुआ, उहो हिते कोन्हे। मूंखे स्टारे छॾियो। हरीश खे मुंहिंजी नाकार कीन आइडी। खट तां लही पट ते वेही टंगूं फटकाए रोअण लॻो। चाचीअ परचाइण लाइ टको ॾिनुसि त ॿाहिरि फिटो करे छॾियईं। बाबा चयुसि, हल त बाज़ारि घुमाए अचांइ, पर हुन न मञियो। हरीश जे रुअण में अञा तेज़ी अची वई। सुॾका भरींदे हू जिन्सी साणो थी वियो। घघे गले सां पे चयईं, मूंखे बाग़ में वठी हल, मां अंब, फारूआ ऐं गुल पटींदुसि। भाभी संदसि रोदन ॿुधी अची बेज़ार थी। मथे धरां धकु हणंदे चयाईंसि, मारिया, हीअ खानवाण थोरी आहे, हीअ अहमदाबाद आहे, अहमदाबाद।